सेबो दुश्मन खां पलांद वठण खां नथी मरी सघे। रईस जो ताक़त ते ॾाढी फायरिंग हुई। खबर ना है तो वो कीअं बची हुई। मुझे हिसाब सां तो हुआ मरी चुकी हुई। गोली हलाइणो थी सीने में हलाए। केड़ो हक है हिन ज़मीन ते तहां जो? अलमदीना केमिकल शॉप हिते खुलियल हैंड वॉश, डिश वॉश, हार्पिक, ब्लीच, फिनाइल, सर्फ ऐं स्वीप दस्तियाब आहिनि। हैंड वॉश 120 रुपया किलो, हार्पिक 140 रुपया किलो, स्वीप 80 रुपया किलो, फिनाइल हाई क्वालिटी जो 120 रुपया किलो, फिनाइल नॉर्मल क्वालिटी 90 रुपया किलो, शाहीन कपड़नि ऐं थावनि ऐं शीशनि खे साफ़ करण लाइ 80 रुपया किलो, सर्फ गोल्डन 150 रुपया किलो, सर्फ सिल्वर 120 रुपया किलो, ब्लीच अछनि कपड़नि जा दाग साफ़ करण लाइ 80 रुपया किलो, लेमन मिक्स थावनि साफ़ करण लाइ 120 रुपया किलो। हफ़्ते जे लाइ नंबर नोट करना 03138562 असांजो तकलीफ़ ॾिस, असांजी मज़लूमियत, असांजी मिस्किनी ॾिस ऐं वञी साहब खे ॿुधाए। हा मासा त आसरा भी तो खेन त दिलासा भी तो खेन। तू बस मुंजो थी वञ। पहली तुंजो कीअं थिया? मुंजा त हथ पेर ई थधा थी विया आहिनि। ॾिसे बि तो त मां बकरीअ खे अलगो जो तो ॿुधायां। अरे हे छा तो करे? चई जो त पार्टी ॾेखार त पोइ ॾेखारे न पार्टी। पंहिंजे यार नज़रूअ जे करे पहिरियां पंहिंजा भाइर ऐं पीउ मारे ऐं हाणे वञी चाचनि में हथ विधा। हाणे त बाबा ख़ुशि थिए न, मुंहिंजो जान पके मारे, हाणे त असां खणी न। ना पागम तो दे पर तू कौन आई? सोचो से त सी पाण वनी था पांजे महबूब जो दीदार करे। असां जो जहिड़ो गरीब ने मिस्किननि सां न, पर उन्हनि ज़ालिम सरमाएदारनि सां आहे। अनवर खान सुभाणे जो सिज ज़ेबो खे नसीब थियण न घुरिजे। जे ज़ुल्म जी आवी अञा ॿरी रही आहे। शमीर खान हाणे पंहिंजा पेर चलजो।